गुज़िरियल ॾींहुं जेको मोहम्मद मेडिकल शागिर्दाणी वारो नीला वारो वक़्तु पेश आयो आहे, तव्हां कीअं था ॾिसो त उहो छा वक़्तु ख़ुदकशी आहे या हरासमेंट बैदि उनजो कतल आहे? महिरबानी तव्हांजी। मुंहिंजी माइटाणी मुंहिंजे घर जी न्याणी हुई। इहो को पहिरियों वाक़ियो कोन्हे। ही त निजी यूनिवर्सिटी आहे जेका पहिरीं मोहम्मद मेडिकल कॉलेज जो आहे। उन खां पोइ जॾहिं सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त असां मेडिकल यूनिवर्सिटी मेडिकल कॉलेज मिर बुखास खे ॾियूं पिया, त हिन जुगाड़ करे जल्दी जेको आहे सो हुनखे वरी मेडिकल यूनिवर्सिटी करे आयो ताकी ॿी पब्लिक यूनिवर्सिटी या मेडिकल कॉलेज हिते न खुले। इहो बि हिकिड़ो वॾो सवाल आहे। ख़ैर उनखे हिकिड़े पासे रखो। सिर्फ़ु निजी न पर सिंध जूं जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि, नाइला रिंद खां वठी ॿिया केतिरा केसिस आहिनि जेके जिन न्याणियुनि खे मारण ते मजबूर करे ॾिनो। मीरपुर ख़ासि इब्न सीना मेडिकल यूनिवर्सिटी जो ही पहिरियों केस कोन्हे। इन खां अॻु बि घणेई केसिस थी चुका आहिनि ऐं ही बदनाम तरीन यूनिवर्सिटियुनि में शुमार थिए थी। ऐं ही त वाक़ियो त सॼो माइटनि खे ॿुधायो वई आहे, पंहिंजे मामनि खे सभिनी खे ॿुधाए वई आहे त मूंसां छा। हिन जो वालिद बार बार वेंदो रहियो, उते इंतिज़ामिया अॻियां दाहींदो रहियो त ही वाक़िया थियनि पिया, असांजे न्याणियुनि सां ही इशू थियनि पिया। पर हू रवायती अंदाज़ ते सिर्फ़ु मथे ते हथ फेरे, हा न बसि हाणे कुझु कोन थींदो, हाणे कुझु कोन थींदो। जेको पुराणो सेप्टेंबर खां इहो हिनखे हिरास कंदा पिया था अचनि। ऐं पछाड़ी जो छोकिरी चई बि वई आहे तव्हां न हुजा त तव्हां मुंहिंजो इंसाफ़ ज़रूरु वठिजो। त मक़सदु ही जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, ही जेके हिन जा इलाही केसिस आहिनि, कई सबूत असां वटि बि पिया आहिनि। असां अॻु बि दाहींदा रहिया आहियूं जॾहिं ॿियनि छोकिरियुनि सां इहे सभु वाक़िया थिया, त को एक्शन कोन्हे। सिंध हुकूमत कोई एक्शन न पई खणे त इन्हनि निजी कॉलेजनि जे अंदरि जिन्सी हिरासमेंट खां वठी, ब्लैकमेलिंग खां वठी, पैसनि जी उगाड़ियनि खां वठी, हालांकि तमामु वॾी फी वठनि था, उगाड़ियनि खां वठी हर क़िस्म जो क्राइम अंदरि कनि था। छाकाणि त हिते क्रिमिनल एलिमेंट्स जेके आहिनि उहे इन कॉलेज जो हिकिड़े गेट कीपर गार्ड खां वठी इंतिज़ामिया जे वॾी लेवल ताईं, ऐं सिर्फ़ु ही जेके माण्हू आहिनि जेके इन्वॉल्व आहिनि, जिन जो नालो वठी वई आहे, उहे त आहिनि ई आहिनि, पर ही मथे ताईं आउं चवां थो चांसलर ताईं सभिनी खे ही जेको अंदरि हिकिड़ा ग्रुप ठहिया पिया आहिनि। उन ग्रुप में छोकिरियूं बि आहिनि, उन्हनि ग्रुपनि सां गॾु लेक्चरर बि आहिनि, उन्हनि सां गॾु प्रोफेसर्स बि आहिनि, जेके उन्हनि ग्रुप जे थ्रू छोकिरियुनि खे फासाइनि, छोकिरियुनि खे मक़सदु पैसनि जी उगाणी, उन्हनि खे हू सॼो उते यूज़ कंदा आहिनि। पोइ उन्हनि में मार्कनि जो लालचूं आहिनि, ॿियूं कई लालचूं आहिनि जेके छोकिरियुनि खे ॾिनियूं वञनि थियूं। तो बहरहाल असां सिर्फ़ु एतिरो कंदासीं, यकीनन एतिरो कंदासीं त ही जांच हाणे असां रिवायती कोन करणु ॾींदासीं। जी रिवायती अॻे जेके रिवायती जांच कंदा आहिनि, बाबा हीअं थियो, हीअ थी वियो, जो पुलिस वही साॻी आहे, सभु कुझु साॻियो आहे। त असां हिते हिन खां अॻु बि मीडिया अची चुकी आहे, हिते सिविल सोसाइटी, हिते जा सियासी समाजी तंज़ीमूं ऐं हिन जा वारस ख़ासि तौर ते हुननि सभु मूंखे कॉल कई त बाबा असां बिल्कुलु एक्शन वठनि, असां ख़ामोश न थींदासीं, छाकाणि त असांजी न्याणी वेही हाणे असांखे ॿियूं न्याणियूं असांखे बचाइणियूं आहिनि। तो बहरहाल असां सभु भाई हिते मौजूदु आहियूं ऐं हिन में असां तमामु घणी केस में असां दिलचस्पी वठंदासीं। उहो इन जे करे या त इहा यूनिवर्सिटी बंदि थियणु खपे। जंहिं यूनिवर्सिटी में एॾा कहर थियनि त उन यूनिवर्सिटी जे हुजण जो कोई जवाज़ ई कोन्हे। तो बहरहाल असां वारसनि सां गॾु वेठा आहियूं, सॼो ॾींहुं हिननि सां गॾु हूंदासीं। जेको वारस फ़ैसिलो कंदा, जंहिं पासे जीअं असांखे चवंदा असां ईअं कंदासीं। छाकाणि त हीअ मीरपुर खां सता जो केस कोन्हे, ही पूरे पाकिस्तान जो केस बणिजी वियो आहे। सोशल मीडिया तव्हां ॾिसो पिया। ऐं ॿियो जेको असांखे लाहौर खां, इस्लामाबाद खां असांखे जेके कॉलूं अचनि पियूं, दोस्तनि जी ह्यूमन राइट्स सब कमीशन ऑफ पाकिस्तान, सभिनी जूं कॉलूं अचनि पियूं त हिन मामले खे ॾिसो, छाकाणि हिन मामले ते सभिनी जी अखि आहे ऐं सभु इंट्रस्टेड आहिनि त इहो केस सुठे नमूने सां खजे, ताकी आईंदा कोई अहिड़ी क़िस्म जा ख़ासि तौर ते तइलीमी इदारनि में इशू न थियनि।